थुल्हाइप हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका न रुगो जिस्मानी सिहत खे ख़राब करे थी पर दिली ॾुख ऐं उदासीअ जो बि सबबु बणिजे थी। थोल जा मरीज़ अक्सर पंहिंजी शिकिल ऐं सूरत मां नाख़ुशि हूंदा आहिनि ऐं उन्हनि ते माण्हुनि जा तबसरा बि मुसलसल रहंदा आहिनि। अहिड़ी सूरत हाल में हू हर क़ीमत ते वज़न घटि करण लाइ टोटका ॻोल्हींदा रहंदा आहिनि। पाकिस्तान जी हिकु माहिर हर्बलिस्ट पंहिंजे मरीज़नि खे आज़मायल टोटका ॿुधाईंदी आहे। संदसि टोटकनि में ख़ासि ॻाल्हि इहा हूंदी आहे त उहा कुदरती शयुनि ते ॿधल टोटका ॿुधाए थी जिन जा के नुक़सान न आहिनि हूंदा। माहिर औरत मूजिबि थोल जे मरीज़नि खे घुर्जे त उहे पंहिंजी खुराक में तेज़ मसाले सणभ मिठाण वारियुनि शयुनि खे घटि करे मेवा भाॼियूं दालियूं मच्छीअ जो वधीक इस्तेमालु कनि ऐं इन सां गॾोगॾु रोज़ वर्ज़िश कनि। थोल खे घटि करण लाइ विचोली माप जी लौकीअ खे अधु कटे उन जा नंढा नंढा टुकड़ा करियो। उन में 10 खां 12 कढ़ी पता मिलाए उन खे ब्लेंडर में घोटे वठो ऐं छाणण खां सवाइ सॼो गिलास पी छॾियो। इन जे अधु कलाक खां पोइ नेरन करियो। नेरन में 1 कप कारी चांहि में थोरी दालचीनी जो पाउडर या खोपरे जो तेल शामिल करे सघिजे थो। नेरन खां पोइ वाक करियो। ही टोटको थुल्हाइप खे घटि करण सां गॾोगॾु खल खे बि नरम ऐं साफ़ रखंदो आहे। हिन टोटके खे अव्हां खे घटि में घटि महीने ताईं इस्तेमालु करणु घुर्जे। इन खां सवाइ माहिरनि जे ॿियनि टोटकनि में अदरक फूदने लीमे ऐं माखी वारी चांहि शामिल आहे। इहा चांहि मेटाबॉलिज़म खे तेज़ करे थी ऐं जिस्म में ॼमियल चर्बीअ खे ॻारे थी। थोल मां छुटकारे लाइ इहे टोटका अव्हां जे कमु अची सघनि था। वज़न घटि थियण सां सिहत बि बहितर रहंदी आहे।